अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ अगर माहिया हिराबासी सबका पिर हलंदासी हेडलाइन से तरफ वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हू समूरनि मुल्कनि सां गॾियल मफ़ादनि जी बुनियाद ते लाॻापा चाहिनि था। कश्मीर मसइले जे हल खां सवाइ ॾखण एशिया में अमन क़ाइमु थियणु मुमकिन आहे। भारत वलारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी खुलियल भनकड़ी करे रहियो आहे, जंहिंजो गॾियल क़ौमूं नोटिस वठनि। जेकॾहिं हुकूमत असेंबली टोड़े ऐं जल्दी चूंडूं कराए त पोइ ॻाल्हियूं कयूं वञनि। ॿी सूरत में ॻाल्हियुनि जी ज़रूरत न आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान शाह महमूद कुरैशी ऐं फवाद चौधरी खे हिदायत कई आहे त जेकॾहिं 14 मई ते इलेक्शन न थी त आइन टुटी वेंदो। PTI आइन सां गॾु बीठल आहे। जैकमाबाद भरिसां मुलादात थाणे जी हद में कान्हे इल्ज़ाम हेठि जवाबदार ज़ाल ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़तल करण बाद फ़रार। लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले। जैकमाबाद जी अदालत क़तल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार मोहम्मद सिद्दीक़ ॾोटियो क़ाइद आज़म रोड ते साजिद अली पुटु रुस्तम गोलो खे मामूली ॻाल्हि तां गोलियूं हणी क़तल कयो हो। नाज़रीन, ही हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।